मिठी जे खत्री मोहल्ले में कुछ अरसो अॻु ठाहियल हिंगलाज माता जे मंदर के वकील हरीश कुमार लोहाणो पारां मंदर ढाणे बाबति ॾिनल दरख़्वास्त ते एंटी इंक्रोचमेंट कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कंदे काल्ह ज़िले इंतज़ामिया थरपारकर जे हुकुम ते एसी मिठी मुख़्तियार मिठी डीएसपी मिठी पुलिस अटाला साण करे मज़कूर मंदर के ढाराए छॾियो। ॿिए पासे मंदर मिसमार थियण ख़िलाफ़ खत्री बिरादरी ऐं ॿियनि बिरादरियुनि पारां गॾियल तौर ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जेको कश्मीर चौक मिठी खां थींदो प्रेस क्लब मिठी अॻियां पहुतो, जिते मुज़ाहिरीन वकील हरीश लोहाणो ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी पिणु कई, जॾहिं त सुभाणे मंदर जे ढाइण जे ख़िलाफ़ मिठी में शटर बंदि हड़ताल जो बि सॾु ॾिनो वियो आहे। नंदलाल लोहाणो, इबरत न्यूज़, मिठी थरपारकर।